अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन वला ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ولا نذير له ولا أمير له ولا رفيق له ولا مشير له ولا مثل له ولا مثال له ونشهد أن سيدنا وسندنا وحبيبنا وطبيبنا وأديبنا وخطيبنا ونبينا وغذورنا ومعصومنا ومحبوبنا محمدا أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد وعباد الرحمن الذين يمشون على الأرض هونا وإذا خاطبهم الجاهلون قالوا سلاما والذين يبيتون لربهم سجدا وقياما والذين يقولون ربنا اصرف عنا عذاب جهنم إن عذابها كان غراما صدق الله مولانا العظيم وبلغ رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما
अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व बारिक व सल्लम अदद कुल्ल मालूमिन लक दाइमन अबदन अबदा। अवल तारीफ उन अल्लाह जे, अवल तारीफ उन अल्लाह जी चे जोड़ो सारो जहान। कंहिंखे त पाले पलंगन मंझि आ मर्ज़ीअ मेहरबान। किथे भरिया घर भरे किथे खाइण लई न समान। सिराज आया हैरान ऋषि कारीगरी उन करीम जी। सिजो फिरी सिज उभरे सुबुह थियो पखिन खोलिया पर किन मेड़ा मोती माणिक अला किन मेड़ा कख अदातन के मिलिया लख जो आसरो अल्लाह में। हज़ारे हस्तियों ज़माने में पर मोहम्मद जो नमत भाया। घुमियो अरबी जे धरती ते मिटी सुरमो करे पाया। सिराज उन घोट जो उम्मती आया कंदो महसर अंगल अल्लाह सां। सादी किस्मत लकी हो गई, सादी किस्मत लकी हो गई, मक्की हो गए मदनी हो गए। सानू मिलिया हुसैन दा नाना साडी जन्नत पक्की हो गई। मेरा सोहना नबी शाना वाला की सोहने दी मैं गल करा, की सोहने दी मैं गल करा है उच्चिया माना वाला। ततड़े दी हूँ टुरे जे जानी बादल छाव करे देख। जहड़े रस्ते गुजरे जानी वण बि सलामी दे देख। चा सोने दा में ना ठरा है उच्चिया माना वाला। हिन भलारी जुई माव्या कई लाल लने न पोड़ पते न जवानियते, न पोड़ पते न जवानियते न सजे न जडे। सिराज मौत जो सजे आखिर राही राह जा। मोरन चढ़ा मोर वया मीर मरी, जवानन जे जाए ते वेठा चढ़ चढ़ी। अनु डींदा हा उथंदे से सलाव्या तसड़ी। हक नाही हकीकत में व्या हाकिम भी तखरे। सिराज उहे थींदा भरे जै सजदा क्या सुबहान जा। खीर खाल सुन मिले, खीर खाल सुन मिले त खीर जो फायदो कहिड़ो। चङो गुजे त चङाई न करे इन मीर जो फायदो कहिड़ो। इल्म हूंदे अमल न हुजे इन पीर जो फायदो कहिड़ो। मजाजी मोहब्बत में पाण चीर जे इन चीर जो फायदो कहिड़ो। बगैर तकबीर जे सीर जे इन सीर जो फायदो कहिड़ो। सिराज मुड़स हुजे त मथेर हुजे न त बेज़मीर जो फायदो कहिड़ो।
काबिल सरे तराम वाजिबुल एहतराम मुझा इंतहाई मोहतरम मुकर्रम अजीज दोस्तों भाइयों बुजुर्गों, मां अल्लाह तबारक व तआला जे कुरान अजीम फुरकान हमीद वञा चंद आयतूं अवां दोस्तन जी खिदमत आलिया जे अंदर तिलावत कयूं हैं। दुआए त अल्लाह तबारक व तआला बुधण बुधाइण समझण ऐं समझाइण खां बाद रब साईं अवां असां समूरन के कुरान अजीम जे दिसल दग जे मथा अल्लाह तबारक व तआला अमल जी तौफीक अता फरमाए। मुझी हाज़री अवां दोस्तन जी तशरीफ आवरी, दोस्तन जो जानी माली तावन रब साईं पांजे बारगाह इलाही जे अंदर मंजूर ऐं मकबूल फरमाए। पहिरियों मर्तबा इज्जत मां जनाब अदा मोहम्मद इकबाल खोसो साहब जे इसरार सिकबर सदते इन खैरात फी सबीलिल्लाह जे प्रोग्राम में पहिरियों मर्तबा असली ऐं नसली आशिकान रसूल जी कचहरी में रब करीम अचण जो मौक़ो ऐं सरब नसीब फरमायो आहे। तादेर जेका घड़ी हिन कुरान वारी कचहरी कुरान वारी महफिल में वेहूं, मेन मकसद अदा अमल। थोड़ो मां भी अर्ज़ु रखंदुम, हुतो ते वेठा हो मज़ो न थो जे बाकी छिटी कणक वणंदी आहे थोड़ो सुरी जज़ाकल्लाह। मां भी पहिरियों मर्तबा आयो आहियां, इंशाअल्लाह घट न थींदी। जज़ाकल्लाह, अल्लाह से बरकत करे। तो कुरान जो दर्स आहे न इस्लामी तरीक़ो आहे त माण्हू मिली सघे। मुझी तबीयत आ, मुझो मामूल आ, मुझी आदत आ, तकरीर जे मुंड में बध में ही नुक्तो संगत के अर्ज़ु रखंदो आ त अल्लाह जो कुरान ॿुधण इहा भी रब जी अज़ीम नेमत आ। इहा भी अल्लाह जी अज़ीम नेमत आ। हिकड़ियूं रब करीम जूं एड़ियूं नेमतूं आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला मुसलमान के भी अता फरमायूं हन त काफर के भी अता फरमायूं। अबा उज़वा अल्लाह जी नेमत है न, जेड़ा उज़वा अल्लाह पाक मुसलमान के अता फरमाया एड़ा काफर के अता फरमाया। भला मुसलमान के बाथन काफर के को जावा, जेड़ा उज़वा मुसलमान के एड़ा काफर के। पर अब एड़ियूं नेमतूं ने जेके अल्लाह तबारक व तआला फकत मुसलमान के अता फरमायूं। वो केड़ियूं ने? एक कलामुल्लाह बियो रसूलुल्लाह, एक कलामुल्लाह बियो रसूलुल्लाह। मुझो ईमान भी आ, अकीदो भी आ। रब जो कुरान किताबन जो इमाम आ, मोहम्मद मुस्तफा जो नबी जो इमाम। बुलंद आवाज़ मौलाना अब्दुल शकूर दीनपुरी रहमतुल्लाह अलैह पांजे तकरीरुन जे अंदर वाइजन जे अंदर नसीहतुन जे अंदर अजीब जुमला फरमाइंदा हा। फरमाइंदा त चैन सैन जे हिफाज़त जो ज़िम्मो अल्लाह जो आहे। घणी शयूं बा चार कलामुल्लाह, रसूलुल्लाह, बैतुल्लाह, वलीउल्लाह, इन्हनि जे हिफाज़त जो ज़िम्मो कंहिंजो आहे? अल्लाह पाक जो आहे। अब कुरान जी निस्बत काॾे आहे? रब पाक ॾे आहे। बैतुल्लाह जी निस्बत काॾे आहे? रब पाक ॾे आहे। रसूलुल्लाह जी निस्बत काॾे आहे? रब पाक ॾे आहे। वली जी निस्बत काॾे आहे? रब पाक ॾे आहे। पोइ जंहिंजी निस्बत, जंहिंजो जोड़, जंहिंजो गांढापो, जंहिंजो ताल्लुक रब सां जुड़ियल हुजे त लोॾो ईंदो। सियाणनि जी चवणी आहे, हक़ जी ॿेड़ी लुॾंदी आहे पर ॿुॾंदी मोहम्मद भी सचो त मोहम्मद जो कुरान भी सचो। बुलंद आवाज़, बुलंद आवाज़। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां। ये कुरान वारी रोशनी कंहिंजे सदके मिली आहे? जनाबे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मिली आहे। दुनिया जे जहान में अंधेरो हो, अल्लाह तबारक व तआला नबी दुनिया जे अंदर बल्फ बनाए मोकिलिया। जरूरत थींदी वई, नबी ईंदा विया। जरूरत वधंदी वई, नबी ईंदा विया। जॾहिं सिलसिलो जनाबे ईसा रूहुल्लाह ते पहुतो, रब फैसलो फरमायो हाणे बल्फन जो सिलसिलो बंद आहे।
एड़ो पियो मोहम्मद जे नबूवत जो सिजु भारिया जेको कायनात खे रोशन कंदो बुलंद आवाज़ सां उन सिज जो नालो चो मोहम्मद मुस्तफा। मां हिकिड़ो मिसाल ॾींदो आहियां। संगत चवंदी आहे बाबा आलम सगोरा पुराणे दौर जा किस्सा बयान कंदा आहिनि। सही दुनिया वॾी तरक़ी कई आहे। मौलवी साहब काथे पियो ॻाल्हाए दुनिया चंड ते पहुती आहे। दलील अमेरिका आहे। पोइ मां उन्हनि दोस्तनि खे चवंदो आहियां असां अमेरिका जे तरक़ी खे थुक हणण जे लाइ तयार न आहियूं। तरक़ी आहे त जो ॿिन्ही जहान जे सरदार जी आहे। अमेरिका जी कहिड़ी तरक़ी आहे जे माण्हू चंड ते पहुता सादो आहे मस्तो आहे। दुनिया चंड ते पहुचे आहे तरक़ी न आहे। चोटी जी तरक़ी आहे चइबी जो चंड मोहम्मद जे कदमनि में आयो। बुलंद आवाज़ के जगह ता पत्थर में पानी निकरी पवंदो। ड्रेहन जे स्टाफ ते चर्चा हलंदा बोलो ना कमाल थियो आहे छा सही पत्थर में पानी। अब्बासी हिन जुमलन में चवंदो पत्थर मां खणी वाह वाह वही पोन इहा तरक़ी कोन चवंदासे। तरक़ी इहा चइबी जो अल्लाह पाक पैगंबर करीम जे आंगुरनि मां पानी जो बरमो वहायो। तरक़ी आहे त असांजे साईं जी आहे। चओ सुभान अल्लाह। इंसाननि हुज़ूर ते कलमो पढ़ियो आहे। तरक़ी चइबी पर वॾी तरक़ी इहा चइबी जो पत्थर में भी हुज़ूर जी नौकरी ॾिनी। बुलंद आवाज़ अञा ॾाढिया इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का पहिरियां दुनिया जो जहान खिज़ाई खिज़ा। अल्लाह अकबर कबीरा शिरक जी खिज़ा कुफर जी खिज़ा बरबरियत जो ज़मानो आहे। ॾाढे जबर जो ज़मानो आहे। दिलबर नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदा विया त रब जे रहमत जा ककर वसी पिया। बुलंद आवाज़ सां नज़र तक जाओ असांजा साईं अञा दुनिया जे अंदर कदम ई कोन रखियो आहे। दिलबर नबी इमामुल अंबिया मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ पेरा हलंदी पई आहे। रब जो नबी आहे दिलबर नबी आहे दादलो नबी आहे रहबर नबी आहे। जनाब ईसा रूहुल्लाह ऐलान कंदो पियो आहे फरमाया या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़ल लिमा बैन यदैय मिनत तौरात व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बादी इस्मुहु अहमद। बुलंद आवाज़ सां जनाब ईसा रूहुल्लाह ऐलान कंदो पियो आहे उन क़ौम खे मुबारक आहे उन टोले खे मुबारक आहे उन जमात खे मुबारक आहे जंहिंजे पुखे में उहो नबी ईंदो पियो आहे जंहिंजो नालो अहमद बि आहे त मोहम्मद बि आहे। बुलंद आवाज़ सां मां त प्यार में चवंदो आहियां मुंहिंजो मामूल आहे तकियो कलाम अल्लाह तबारक व तआला अवां असांखे उहो मोहम्मद अता फरमायो जेको इज़त में आला अज़मत में आला सिफ़त में आला इफ़त में आला जलवत में आला खिलवत में आला जलाल में आला जमाल में आला कमाल में आला प्यार में आला रफ्तार में आला अनवार में आला किरदार में आला प्यार में आला शान में आला मैदान में आला मुझो मोहम्मद कुरान में भी जो आला ही आला। तकबीर साहिब ताज वल मेराज हजरत मोहम्मद मुस्तफा इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा। बोल रब जो कुरान बुलंद आवाज़ फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। ॾाढा नज़र तक जाओ अल्लाह अकबर कबीरा असांजा साईं नबूवत जे ऐलान खां पहिरियां छड़ो अहमद हुया। नबूवत मिली वई दर्जो ॻाल्हि बची वियो अहमद मां चो मोहम्मद बणजी पिया। नज़र तक जाओ अल्लाह अकबर कबीरा दिलबर नबी इमामुल अंबिया सरवर नबी अनवर नबी अजमल नबी अकमल नबी अशरफ नबी तैयब नबी ताहा नबी अहमद नबी मोहम्मद मुस्तफा। चौन सुभान अल्लाह दिलबर नबी इमामुल अंबिया जिने रोज़े पाक मो थंगा आमद थी उथंगा उम्मत बख्शराईंदा त मोहम्मद थी बख्शराईंदा।
चओ न सुभान अल्लाह। इन नबी जी मोहब्बत पैदा कर, हिते भी कामयाबी आओ, उते भी कामयाबी आओ। अल्लाह अकबर कबीरा। मां मिसाल ॾींदो रहंदो आओ। मके जो ताजर आओ, मके जो वापारी हो, नबी जी निस्बत में आयो, सिद्दीक़ अकबर बणजी वियो, माल चाण वारो धनार, नबी जी नौकरी में आयो, फारूक आज़म बणजी वियो, दौलत वारो जवान हज़रत उस्मान सिन्नूरैन बणजी वियो, 7-8 सालन जो ॿार, मके जे घटनि में घुमण वारो, नबी जी नौकरी में आयो त हैदर करार बणजी वियो। बुलंदा सां मता को अहिड़ो कहिड़ो न तू खैरो चवे। उलमा देवबंद वारा ज़िक्र अली न कंदार, चरो न थी जाए। हिन अब्बासी जी तेसी ते तकरीर मुकम्मल न थींदी आ जेसी त अली जो ज़िक्र न कया। चो अली अली आ, हक़ जो वली आ, शेर जली आ, न कर नफ़रत हेॾे हली आ। जे तोॾे बि हैदर अली अली आ त हेॾे बि हैदर अली अली आ। सहाबा चमन चमन कली कली, चमन चमन कली कली। जंहिंजो नारो बस्ती बस्ती आ, उहा हैदर जी जो हस्ती आ। अब मां हेॾे होॾे हलंदो बुलंद ओ जंहिंजो नारो, ओ जंहिंजो नारो बस्ती बस्ती आ, उहा हैदर जी जो हस्ती आ। जंहिंखे मोहम्मद भाउ चयो आ, ला इलाहा बो अखिल ते हयो आ। जंहिं मारी कुफर जी मस्ती आ, उहा हैदर जी हस्ती आ। ईद न कर वाह, असांजी मिशन गरम थिए थी तो वारी थधी। बुलंद आवाज़ सां जंहिं जे दिल में अली यकीनो मोमिन नाहे आहे कमीनो, सा ॻाल्हि अयां हर वस्ती आ, उहा हैदर जी जो हस्ती आ। सिर जा पासी हैदर हीरो, अली जो दुश्मन ज़ीरो ज़ीरो। जल जन्नत रब कई सस्ती आ, उहा हैदर जी जो हस्ती आ। खैरपुर में वाइस को हिकिड़ो दोस्त उथी आयो जे बोलना आहे वहाबी पर वाह जी हैदर जी तारीफ़ कई। पर असीं आयो ठिकर न्याज़ कोन खाईंदो। असां न्याज़ जा इनकारी असां न्याज़ जा इनकारी न आहियूं। कहिड़ो जा इनकारी असां खैर जा इनकारी न आहियूं, न्याज़ जा इनकारी न आहियूं। असां ही दलील ॾींदा आहियूं, नज़र त गजाओ, निमाज़ रब जी इबादत आ, हज रब जी इबादत आ, ज़कात अल्लाह जी इबादत आ, खैर भी रब जी इबादत आ। इबादत कंहिंजी थींदी आ, रब जी थींदी आ। निमाज़ पढ़ूं त कंहिंजे लाइ, अल्लाह जे लाइ। हज पढ़ूं त कंहिंजे लाइ, अल्लाह जे लाइ। ज़कात ॾियूं त कंहिंजे लाइ, अल्लाह जे लाइ। खैर ॾियूं त कंहिंजे लाइ, अल्लाह जे लाइ। ये मौलवी जी फतवा न आहे, खोल रब जो क़ुरान, फरमाया वमा उहिल्ल बिही लिग़ैरिल्लाह। अल्लाह जो कुरान में फरमाए खैर कयो, नालो गैर जो न हुजे, नालो हुजे त कंहिंजो। अल्लाह जो इहो अक़ीदो मुर्शिद अली जो भी आ। अजीब वाक़ियो यादि आयो, पिनण वारो फ़कीर आ, रस्ते सां ईंदो पियो आ, हीअं जो निहारे काबतुल्लाह जे पसगिरदाई में अबू जहल वेठो आ। फ़कीर के पतो न आहे, ख़बर न आहे, मके जो जाबिर ज़ालिम अबू जहल इहो आ। फ़कीर चवंदो पियो आ, मिस्कीन आ, गरीब आ, लाचार आ, रब जे नाले ते खैरो खपंदो आ। अबू जहल चवंदो पियो आ, हुबुल जो नालो खणंदे ॾींदो माए, उज़्ज़ा जो नालो खणंदे ॾींदो माए, ला जो नालो खणंदे ॾींदो माए। फ़कीर भी को कट्टर वहाबी आ, चवंदो पियो आ खैर वठंदो माए पर नालो अल्लाह जो। नालो अबू जहल चवंदो पियो आ, जेकॾहिं तोखे रब जे नाले जो खैर वठणो आ, पोइ दरवाज़ो ॻोल्ह हज़रत अली जो। दरवाज़ो
दरवाज़ो ॻोल्ह हज़रत अली जो हिकिड़े खुतबा जो मां मुतालो कयो अजीब नुक्ता नज़र आया अल्लाह अकबर कबीरा पिनण वारो फ़कीर ईंदो पियो आहे अमीर उमर भी वेठो आहे सिद्दीक़ अकबर भी वेठो आहे पीर उस्मान भी वेठो आहे अल्लाह अकबर कबीरा फ़कीर चवंदो पियो आहे ऐन अली तमाम अली कहिड़ो आहे हैदर करार सियाणो हो अली समझियो अबू बकर वेठो आओ नालो न वरतो आओ उमर वेठो आओ नालो न वरतो आओ उस्मान वेठो आओ नालो न वरतो आओ अली समझियो त फ़कीर कंहिं दग सां बीठो आहे फ़कीर कंहिं हज़रत अली फरमाया अबू बकर वेठो आहे उमर वेठो आहे उस्मान वेठो आहे तू नालो न वरतो फ़कीर सॼो मसलो बयान कयो हैदर करार मुर्की करे फरमायो अबू जहल खे पतो आहे अली मिस्कीन आ गरीब आहे मजदूरी करे पंहिंजो पेट पाले बच्चन जो सफ़र गुज़र पर अली तो फरमाए अबू जहल टोक कई आहे फ़कीर खाली मोटंदो खिलण जो मौक़ो मिली वेंदो पर मौला अली तो फरमाए घबरा न अली एतिरो बि सुञो कोन्हे एतिरो ख़ैर ॾींदो मां जो ॿीहर पिनण जी ज़रूरत ई न पवंदी सैयद सखी थींदो आहे सैयद सोणो थींदो आहे सैयद ॾींदो आहे वठंदो डांगे अल्लाह अकबर कबीरा हैदर करार शेरे खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु सन में पथरी जी मुठ भरे फ़कीर जे हथ में ॾिनी आहे फ़कीर पुछंदो पियो आहे क़िबला कुर्बान वञा मुठ में चाहे नज़र तकजा हैदर करार फरमायो मुझे अली फरमायो मुझे दिलबर फरमायो मुझे रहबर फरमायो हज़रत अली तो फरमाए तुझे मुठ में चाहे अली जो अल्लाह जाने फ़कीर ईंदो पियो आहे अबू जहल साॻी जॻह ते बीठो आहे पुछंदो पियो फ़कीर इजो में वरी जल्दी मोटी आए लगे तो के अली खाली मोटायो फ़कीर चवंदो पियो मांखे पतो न आहे मांखे ख़बर न आहे मांखे ॼाण न आहे मुंहिंजे मुठ में छाए तफ़सील में कोन पियो वञा नज़र त कजा फ़कीर मुठ जो खोले त सोन जा टुकड़ा या हज़रत अली जी करामत चई बि चओ न सुभान अल्लाह बुलंद आवाज़ अली के मकाम तो मिले निस्बत मोहम्मद करे अल्लाह अकबर कबीरा चयो वेंदो आहे तिन सब मोहब्बत थींदी आहे घणा सबब वाटरी घणा या कमाल जे करे थींदी आहे या हुस्न जमाल या थोड़ा एहसान कहीं से जी असांजे मुस्तफा में कमी नबी कमी को पाक थींदो आहे अल्लाह अकबर कबीरा सब्र जो कमाल असांजे पैगंबर में आहे शुक्र जो कमाल असांजे पैगंबर में आहे सच्चाई जो कमाल असांजे पैगंबर में आहे वफाई जो कमाल असांजे पैगंबर में आहे सदाकत अदालत सखावत सुजा जो कमाल असांजे पैगंबर में आहे मुहब्बत जो कमाल असांजे पैगंबर में आहे मां त कीअं चवंदो आहे समूरा कमाल गॾु कले हिकिड़ो मजमूओ ठही पवंदो उन मजमूए जो नालो चो मोहम्मद मुस्तफा नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा अज़मत मुस्तफा हुस्न तवरी एडो पतो बुलंद आवाज़ हुस्न साईं जो ॾाढे तो सुभान अल्लाह सवे सुहणा दुनिया में पर मुझो महबूब भी सया सवे सुहणा दुनिया में पर मुझो महबूब भी सया भले बिजलियूं दियन तजलियूं बुलंद आवाज़ जानी जलकार भी सया सवे सुहणा दुनिया में पर मुझो महबूब भी सया दाढ़िया तो सुभान अल्लाह जनाब जिब्रील नबी पाक जो दीदार कयो जिब्रील चवंदो पियो मां मशरक़ के घुमियो मगरिब के घुमियो शिमाल के घुमियो जुनूब के घुमियो मां हुस्न जा पूजारी ॾिठा नबीअ जा ज़माना गुज़रिया पर मुहम्मद जहिड़ो सुहिणो मां बि नाहे ॾिठो अल्लाह पाक फरमायो जिब्रील जी मुंहिंजा अल्लाह मां अल्लाह पाजे मोहम्मद करीम जहिड़ो सुहिणो बणायो ई नाहे
करे करे अम्मा आयशा तय्यबा तागरा आलिमा आबिदा सागिदा साहिदा साबिरा शाकिरा हबीबा मेरा आंगुर खणी करे आसमान सां ॻाल्हाई दिया ए आसमान तू भी नसीबन वारो आ तू भी भागन वारो आ अल्लाह तो के भी सुजोता फरमायो आ आयशा के भी अल्लाह सुजोता फरमायो आ पर आयशा सा तकड़ न कजे अम्मा दी फरमाए रब तो के भी सुजनो आ आयशा के भी अल्लाह मोहम्मद जो सूरत में सुजनो तो जो भी सुज सोणो आ मुझो भी सुज सोणो आ पर मां सा तकड़ न कजे बुलंद आवाज अम्मा दलील दी पया ए आसमान जको तो के अल्लाह तबारक व तआला सिजोता फरमायो आ दी जो दुनिया जे जहान के रोशन कंदो आ रात जो लगी विंदो आ अम्मा दी फरमाए जको अल्लाह तबारक व तआला आयशा के हुजूर जे सूरत में सिजोता फरमायो आ जेरी दी जो रोशन रात जो भी मुझो मोहम्मद मुनव्वरा बुलंद आवाज अहले किताब जो आलमा अब्दुल्लाह बिन सलाम मुतबर आलमा फरमाए तो माके खबर पई त मोहम्मद मुस्तफा मक्को छडे मदीने चंदा साहब तो फरमाए मां दुखया दुखया सवाल याद कया अचण जो मोहम्मद के जेकरे सच्चो नबी हुंदो तो मुझे सवालन जा जवाब दई लो साहबी तो फरमाए मां भी मदीने जी पहाड़ी जे दामन में बीचो आ हिय जो निहारा मोहम्मद अरबी इंदा बयान अब्दुल्लाह बिन सलाम तो फरमाए हुजूर जो दीदार जो कयो त हड़ई सवाल विसरिया जुमला निकरिया लई सबे वजह करदा ही चेहरो करे कूड़ो न तो थी सकी बुलंद आवाज हुजूर जो साहबिया अबू राफी रजी अल्लाह तआला नजर तक जा फरमाई दो पिया पांजा रोकींदा बयान मोहम्मद चेहरे में जादू आ किरदार में जादू आ घुमण में जादू आ दिसण में जादू आ पांजा रोकींदा बयान दिसणो ना है अबू राफी तो फरमाए वने पई मोहम्मद जी तारीफ वधंदी जादे करे मोहम्मद जी तारीफ अबू राफी तो फरमाए दिल में ख्याल आयो कलमो पढ़ पांजे मथो आ दिसां त सही अब जी पाण चवंदा बुध जे सब जी कजे अब कजे पानी अबू राफी तो फरमाए फलम्मा रा रसूल अल्लाह उल्किया फी बलगल इस्लाम बुलंद आवाज सा अल्लाह अकबर कबीरा अबू राफी तो फरमाए कि जो नबी पाक जो दीदार जो साहबी तो फरमाए कि जो मां साईं जो दीदार जो मुझे दिल ते इस्लाम जो दियो मरी पियो असां जो साईं एडो तो सुणो आ अल्लाह अकबर कबीरा पतो पयो कमाल असां जे मोहम्मद में आ हुस्नो जमाल असां जे मोहम्मद में आ थोड़ा तवरी एडा मक्के में आ उम्मत यार मदीने में आ उम्मत यार अमन में आ उम्मत यार जंग में आ उम्मत यार जंग में आ उम्मत यार कार में आ उम्मत यार पहाड़न में आ उम्मत यार जन्नत में आ उम्मत यार मेराज ते आ उम्मत यार वींदे वींदे भी उम्मत के विसारो नागे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा साहिब ताज वल मेराज हजरत मोहम्मद मुस्तफा शाफिए महशर हजरत मोहम्मद मुस्तफा साक़िए कौसर हजरत मोहम्मद मुस्तफा को हस्ती जो नबिया को हस्ती जो नबिया को वस्ती जो नबिया को इलाके जो नबिया को कौम जो नबिया को खत्ते जो नबिया को डिवीजन जो नबिया को इलाके जो नबिया को जमाने जो नबिया को वक्त जो नबिया पर मोहम्मद मुस्तफा वो नबिया शुमाल जो नबिया जुनूब जो नबिया मशरिक जो नबिया मगरिब जो नबिया इमामन जो नबिया अदीलन जो नबिया शहीदन जो नबिया काजिन जो नबिया अरबिन जो नबिया अजमिन जो नबिया नूर जो नबिया नारिन जो नबिया मुहक्किकन जो नबिया मुतक्किकन जो नबिया मुफस्सिरन जो नबिया आलमन जो नबिया तालिबन जो नबिया आबिदन जो नबिया सागिदन जो नबिया साबिरन जो नबिया शाकिरन जो नबिया रब जे कुरान जो फैसलो आ त मोहम्मद नबीयन जो नबिया नारे तकबीर इमामुल अंबिया हजरत मोहम्मद मुस्तफा गमगीन नथी जियड़ा जेको साईं जे मोहब्बत में दिल सां सुभान अल्लाह चवे
मां दुआ थो कयां त रब कंदो कॾहिं दिल जी तकलीफ़ न थींदसि कुछ भला लालच ॾियां बुलंद आवाज़ सां गमगीन नथी जियड़ा हू यार जो वेठो आ मिस्कीन निया बोझन जो महदार जो वेठो आ मिस्कीन निया बोझन जो महदार जो वेठो आ गुरबत जूं भली दरिया केॾियूं बिगड़े सोलियूं है ऊपर पुजाई दड़ों में हार जो वेठो आ बुलंद आवाज़ सां मिट मुहड़ो मटे वञनी पर वागन कचा तेरा जी हू नंग ढकाई दड़ो नंगदार जो वेठो बुलंद आवाज़ सां इन नबी जी गुलामी कर हिते भी कामयाबी आ उते भी कामयाबी आ हिका मोहब्बत रसूल ॿियो अक़ीदत रसूल टियों इताअत रसूल नज़रत गजा मागी चवंदो आ भले जागीरदार भले कंधार खाना नवाबा मीरा कामोरवा पर दिल जे कोठी में मुस्तफा जी मोहब्बत न आहे यकीन कयो कायनात में न जड़ो सुञो ई न आहे हिकिड़ो मिस्कीन आ गरीब आ लाचार आ रहण जे लाइ जगह न आहे कारोबार जे लाइ दुकान न आहे रहण जे लाइ मकान न आहे पर दिल हुजूर जे मोहब्बत में महमूर आहे यकीन कयो इन जड़ो को दुनिया में जो अमीर ई न आहे बुलंद आवाज़ हुजूर जो सहाबिया हज़रत अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं दुनिया जे जहान मां वञण वारो आहे पुट खे वसीयत कंदो पियो आहे अब्बा जॾहिं मां दुनिया जो जहान छॾे वञा कुर्ब कजाए महिरबानी कजाए तोरो कजाए अब्बा तूं मुंहिंजो बाबो आहे कुर्ब जी कहिड़ी ॻाल्हि हज़रत अमीर माविया चवंदो पियो आहे जॾहिं मां दुनिया जो जहान छॾे वञा वञण खां बाद गुस्ल ॾिनो वीलो गुस्ल खां बाद कफन ॾिनो वीलो कफन खां बाद जनाज़ो पढ़ियो वीलो जनाज़े खां बाद लहद में लाथो वीलो कुर्ब कजाए महिरबानी कजाए थोरो कजाए अब्बा कहिड़ो थोरो कजाए जॾहिं कब्र में लाथो वञे मुंहिंजे चेहरे जा कफन वारी चादर खे हटाए करे घर जे अंदर पुड़ी जे अंदर हुजूर जा नह मुबारक रखिया थमाए वार मुबारक रखिया थमाए जुल्फ मुबारक रखिया थमाए मुझे अखिण ते मुझे चप्पल दे मोहम्मद मुस्तफा दे जुल्फन के सजाए जाए नहन के सजाए जाए तो कब्र बंद कर जाए ता तक कयामत ताईं अमीर माविया जे कब्र जे मथा अल्लाह जे रहमत जा ककर वसंदा रहा नारा तकबीर शान मोहम्मद मुस्तफा कातिबे वही सैयदना अमीर मुआविया अल्हम्दुलिल्लाह उलमा देवबंद मुस्तफा दा आशिक भी आहिनि ऐं मदरसनि मां आशिक रसूल पैदा भी कया आहिनि बुलंद आवाज़ सां साईं असांजा वॾा मोहम्मद मुराद मंज़िल वारा रहमतुल्लाह अलैह अजीब हवालो ॾींदा मौला हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह जे 18 साल हुजूर जे मदीने में पढ़ायो तो सुभान अल्लाह नजरत गजा अल्लाह अकबर कबीरा साईं फरमाईला नबी पाक मोहम्मद मुस्तफा ने रोज़े पाक ते मिट्टी चढ़ंदी आ दाढ़ी मुबारक सां रोज़े जी सफ़ाई कंदो आ दाढ़ी धोंदो न आहे छंडे करे मिट्टी जमो कंदो आ 18 साल रोज़े पाक जी मिट्टी जमो कई आ नजरत गजा जॾहिं बीमार थी पियो पुट हाफ़िज़ असदुल्लाह के घुराई चवंदो पियो आ अब्बा जॾहिं मां दुनिया जो जहान छॾे वञा मुझे कफर जे अंदर मिट्टी लाए जाए मुझे पेशानीअ ते मिट्टी लाए जाए अब्बा गुलाब जा गुल मिली वेंदा काथे पियो ॻाल्हाए रब तोखे मर्तबो ॾिनो आहे 18 साल मोहम्मद जे तूं मदीने में पढ़ायो मिट्टी छाजे करे लाया है मदनी उथियो आहे अब्बा हीअ आम मिट्टी न आहे हीअ आम मिट्टी न आहे कंहिं ॿिए मुल्क जी मिट्टी न आहे मोहम्मद पाक जे रोज़े अतहर जी मिट्टी आहे बुलंद आवाज़
या मोहब्बत रसूल। अल्लाह अकबर कबीरा। वरी अकीदत एडिया जनाब सिद्दीक अकबर रज़ी अल्लाह ताला अन्हु इमामुल अंबिया मेराज करे मोटी आया। वाको उलमा का ॿुधंदा आहियो अबू जहल खे पतो पियो आहे अबू बकर जे दरवाज़े आयो। अबू बकर तुंहिंजो यार मुहम्मद अजीब ॻाल्हियूं कंदो पियो आहे। जन्नत घुमी आयो जहन्नम ॾिसी आयो। थोरे अरसे जे अंदरि अबू बकर चवंदो पियो आहे जेकॾहिं मुंहिंजो साईं राति खे ॾींहुं चवंदो दिया के रात चोनो अबू बकर मनीदो अबू बकर मनीलो नजर तक जा। अल्लाह अकबर कबीरा। रहमत वारो पानी अबू जहल जे सिपी में भी करियो आ सिद्दीक जे सिपी में भी करियो आ। वो सिपी ताग वारी आ ज़हर जो दिग बणजी पियो। अबू बकर जी सिपी शान वारी आ हीरो बणजी पियो। वो सिद्दीक बणियो हे सिद्दीक बणियो के अल्लाह बारे अजीब जुमला चया। सूरज की किरण दोनों पे पड़ी। सूरज की किरण दोनों पे पड़ी। सिद्दीक पर भी अबू जहल पर भी। किस्मत तो देखिए एक को पत्थर कर दिया एक को हीरा कर दिया। तकबीर। शान मोहम्मद मुस्तफा सदाकत सैयदना सिद्दीक अकबर। सदाकत सैयदना सिद्दीक अकबर। मुस्तफा जो हम सफर। मुस्तफा जो हम सफर। वरी तात एडिया बुलंद आवाज़ इतात एडिया जंगे खंदक जो मौक़ो आ। हुजूर फरमाए सलमान जी नबियन जा सुल्तान। सुभान अल्लाह। सलमान आयो मुझे पाक नबी मोहम्मद फरमायो सलमान तमाजे इलाके जे अंदर जंग विढ़ण जो तरीको कहिड़ो आहे। आका मोर्चो लगायो वेंदो आहे। बुखारी जा जुमला नज़र तक जा। दिलबर नबी इमामुल अंबिया 40 गज ज़मीन जा मापिया। अल्लाह अकबर कबीरा। नबी पाक मोहम्मद मुस्तफा जे लकुण मुबारक हथ में आ। नबी पाक पटो कढियो आहे विच ते लकीर लगाए अॻिते एंड कया। हे 5 गज हिन जे हवाले हे 2 गज हिन जे हवाले हे 3 गज हिन जे हवाले। इमामुल अंबिया पाण भी 10 गज संभालिया। अल्लाह अकबर कबीरा। हुजूर फरमायो जॾहिं विच पटे ते अचो मां मोहम्मद खे इतलाउ कजो। मां त कीअं चवंदो आहियां हथियार मां गोली निकिरे रोकणु मुमकिन न। मोहम्मद इशारो करे सहाबा रुकजण वारा जवान ई न नज़र तक जा। अल्लाह अकबर कबीरा। नबी जा वफादार सहाबा दिलदार सहाबा वफादार सहाबा नज़र तक जा। अल्लाह अकबर कबीरा। कंद खोटी ना विचे पटे ते आया पत्थर निकरी वियो। सलमान दे आया। सलमान विची लकीर ते पत्थर निकरी पियो आ। जेकॾहिं चवे इन पत्थर खे छॾे करे कम खे अॻिते वधायूं सलमान चवंदो पियो आ जान वञे कुर्बान कंदासीं पर पटे जी तामन सड़ी न आहे। हुक्म मोहम्मद मुस्तफा जो आ। पत्थर निकरी पियो। सहाबा नबी पाक ते आया ऐं नबी खे नबूवत जे करे ताकत थींदी। एकड़ो वाक्यो ईंदो आहे न नबी से मक्के जे बेले में गुजरिया एकड़ो तुथो थुल्लो हमरा बीठो हुजे बकरी बुचारे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आया। हुजूर फरमायो तोखे पतो ना है मां मोहम्मद मुस्तफा रब जो सच्चो बणजी नबी बणजी आयो आहियां। पढ़ो कलमो अल्लाह बदलो जन्नत ॾींदो। साईं मुझो शर्त आहे नबी से फरमा कम कड़ो कंदो आहे साईं बकरियूं विचारींदो आहे मक्के में मल बि विढ़ंदो आहे। नबी पाक फरमायो पढ़ कलमो से कलमो पढ़ंदो मां पर मुझो शर्त आहे मल जो जोड़ो करजे मारे वे त मां तुंहिंजो गुलाम। बुलंद आवाज़ सां अल्लाह अकबर कबीरा। उनके पतो ही ना है जेकरे तू बहादुर ना त मोहम्मद मुस्तफा मुजाहिदन जो मुजाहिद आहे। बुलंद आवाज़ हुजूर फरमायो पेरा गाल मुतय्यन कर घणियूं मलावण सही जोड़ो कंदो माए। इमामुल अंबिया तैयार जा। नबी जा सहाबा हुजूर दे आया आका तमां जिंदगी में मलवड़ी न है। नबी पाक मुर्गी पया मां त कीअं चवंदो आ पीर मुर्गे मीर मुर्गे कुछ न थे मुस्तफा मुर्गे रहमत जूं अदा वही पवल। दिलबर नबी इमामुल अंबिया फरमायो यारो घबरायो न। रब फरमायो सोना हे भी मक्के जो चोटी जो पहलवान पर गलती न कजाए जे हिन वट हुनरा तू जो मददगार अल्लाह हुआ सदरो तू करे ताकत मां अल्लाह जी हलंदी।
फरमाया घणियूं मल्ला सेब इमाम अल अंबिया पेरी मल मारे नबी जे कदमन में पयो कावड़ में उठी बीठो ए मोहम्मद पतो ही न पयो केड़े अंगल ते मारे वे केड़े किरते ते मारे वे वरी बी मल्लवी इए किड़ी पयो पतो ही न पयो वरी उठी आयो पाक नबी फरमायो गाल बिनन बिन मलन जी हुई हाने टी कोन थींदी मोहम्मद जे करे बहादुर टी मल भी थींदी तुझे अंदाज के समझा तुझे इल्म के समझा तुझे नुक्तन के समझा हुजूर फरमायो जे तू बहादुर तो मां मोहम्मद मुस्तफा भी बहादुर टी मल विड़ो वरी भी मोहम्मद जे पाक कदमन में पयो अल्लाह अकबर कबीरा जिने टीहर जो करियो अखिन मुनार वहाए वेठो हुजूर फरमायो सादे करे रोंदो वेठो ए मोहम्मद मां नाले वारो जवान पहिरे जोड़ जी मल वड़ंदो कहीं भी न मारियो मुझो वडो नालो वडी कोशिश कई तो जड़ी ताकत मुखे मारियो पई वने या दुनिया जी ताकत ना है ताकत नबूवत कलमो पढ़ा मां तुझो गुलाम नबी के नबूवत जे करे ताकत थी दिया साईं आया पत्थर के चंबो जो लगायो तो कूका निकरी हुई पत्थर में बाहि निकती हुजूर फरमायो यारो तमा के मुबारक ईरान जो शहर फतह थियो नबी पाक बियो चंबो जो लगायो हुजूर फरमायो यारो तमा के मुबारक रूम जो शहर भी क्लियर वरी नबी पाक टियो चंबो लगायो हुजूर फरमायो यारो तमा के मुबारक सजो शामी फतह थियो साहबा के पतो जे साईं चवन उए थी तो ये नबी पाक मोहम्मद करीम जा साहबा हुजूर सा एडो तो प्यार कंदा तो मां ही भी चोंदो जे जे दिल में नबी जी मोहब्बत हुंदी त नमाज छडी दो नमाज को सवा कुरान को सवा चाड़ो आसमान घणाए अलहमद में आयतूं घड़ियूं ने साईं बेर वारा फरमाइंदा जे नमाज में अलहमद जी तिलावत कंदो न सतई आसमान करास भरे अल्लाह जे कुर्ब दीदार में बैठो अब नमाज को सवा कुरान को सवा चाड़ो साईं बेर वाला रहमतुल्लाह अलैह बियो भी मिसाल दी यूट्यूब ते ता तकरीर मिलदी साईं फरमाइंदा भले अमल पहाड़ करे पर रज़ा रब जी ना है दा फायदो एको भी कम कयो नियत या हो जे ता अल्लाह जी जात तो मन तेरा जो आलम हो अरबी जो चोटी जो उस्ताद हो मान साईं जो बिन जुल्दन में किताब मौजूद है वो अगे जे के पुराना आलम होंदा ना बाबू निकाह जे ते मदे मडे घोट के वकड़ दींदा खुदा गुस्ल में फर्ज कड़ा ना बड़ सो थींदी थोड़ी घणी रोड़ी में मां निकाह पढ़ियो 2 महीना थियान ओ जे भी पढ़ियो लिखो दोस्त वो मां चुमा दा बा गुस्ल में फर्ज घणा न सोरी कन में जे आबादी साहब गाड़ो न करो कुछ न पे जे यार वेठा के ला दी मौलवी साहब जे जो निकाह पे पढ़े नौजवान हो जे जब निकाह पढ़ा दो बाकी बुधा नमाज पढ़नो से मां नमाज को न पढ़दो जे नमाज 40 दी जमात सा पढ़ तो के इनाम में ढोकी में दी साईं मोहम्मद परेलो महर रहमतुल्लाह अलैह मंजिल का वाला फरमाइंदा त मुल्ला को पैसो कढणो मख के मालिश करनी है ना उन भी 40 दी पूरा गया साईं फरमाइंदा शाम जो पर हो जे बार छोकरो की घंटा पे पढ़ाया अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह सही माशाअल्लाह मां 40 नमाज जमात सा पढ़ी अचे पो जैसे मैं काथे अचे बाड़ माड़ वाड़ो है मैं ये तमा जो चयो सही ये चंद्रा मां चो मां मन न कर नमाज जी आदत पवे तो मैं जा टोड़ो खयो है आवा ये मौलवी साहब तुजी भी नियत ठीक को नहीं न पो मां भी हड़ई नमाजों बगैर वजू जे पढ़ी सच बुधायो अबा अमल पहाड़ा पर रज़ा रब जी न हुई तो फायदो न छो अचो रब करीम जे दरवाजे ते अल्लाह अकबर कबीरा नबी जो सहाबी सिद्दीक अकबर जंहिंजो आ पहिरियों नंबर बुलंद आवाज जनाब सिद्दीक अकबर के अल्लाह अजीब जुमला ते अचो न सुभान अल्लाह अबू बकर उमर दी मज़ार गड सुतली यारान ले यारे तू क्यों प्यार रखे ते धारे अबू बकर उमर दी मज़ार एक बाग ते चारई गुलहिन इते चारई चार पुंढलहिन ते दज़हन ज़मीर बीमारे अबू बकर उमर दी मज़ार बदर जी लड़ाई अबू बकर जो बच्चो अब्दुर्रहमान तेजो नालो गद्दारन जे टोले में बीठो
अबू बकर जी नजर पइजी वई तलवार खणी करे काहे पयो विच में मोहम्मद मुस्तफा दीवार बन दिया हुजूर फरमायो अबू बकर कादे आका कुर्बान वन्या बच्चो त मुंजो आ जिगर त मुंजो आ रत त मुंजो आ अजु गद्दारन जे टोले में बीठो आ जेको अरबी जो दुश्मन ला सिद्दीक जो दुश्मन ला पर सको पुट चोनो जे पाक नबी फरमायो अबू बकर सब्र कजाए सब्र कयो कुछ अरसे का बाद मुस्तफा जो मुरीद बन जियो रात जो टेम बई पी पुट कचेरी पिया कर अब्दुर्रहमान जो अबा कई मर्तबा मुझे तलवार जे चोटी ते चढ़ी आए पर अबो समझी छडियो अबू बकर ट्रप जयू छो आ लानत आ काफरन जे मजहब ते दीन पोते कयो रिश्तो हकदे कयो अबू बकर तो फरमाए खुदा जे साजो कसमाओ अब्दुर्रहमान जकर मुझे तलवार जे चोटी ते चढ़ी अचिया पुट न समझाया नबी जो दुश्मन समझी चीरे पत्र में सचाया ये मोहम्मद जा सहाबा अजो आज को दिन इंशाअल्लाह नमाज जी पाबंदी थी पांजे बच्चन के कुरान पढ़ाईंदा कुरान को सवा चाड़ो ही कोनी मां विष्णु मातली बाई साईं अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह रब साईं के दर्जात बुलंद फरमाए केरो सदाई कासमी साईं स्टेज दे बैठा साईं लता दमा वाइस को जरे मां तकरीर कई मां के घुराई मां को तरकीब पूछी वो मां बुधायो मां के शागिर्द के जो मुस्लिम अब्दुल गफूर भट्टी मां पुठी थे मां के अल्लाह तो कामयाब कर बुजुर्ग होए अल्लाह वाला तो एकड़ो दोस्त हुजे मां के जैसे मां के उत्तरादी मौलवी खपे पर हुजे पढ़ियो लिखियो मुझे चंद्रा कुरान का वधिक ॿियो केड़ो इल्मु माना मौलवी पढ़ियो लिखियो कोने आदे हकीकी इल्म है सही अब्दुल गफूर मर साहब मां इरशाद सिर्फ सही वट पढ़िया मंजिल का असा के याद आमिल जो एक उस्ताद हो स्कूल जो अञा भी आहे माजी मालूम जो मुखे याद सबक पढ़ो पिया या जिन्नन जी गोली आवा तो कोन समझो ज़रब ज़रबा ज़रबु ज़रबत ज़रबता ज़रब ज़रब मां 3 साल पढ़ाई ओ साईं की जैसे यार मुझो मां के अरबी जो ग्रामर सिखणो आ पर सो भी महीने में साईं जो बाद करे महीने में जो ग्रामर चिया त मुल्लन जो मथो खराब सजो साल सरफदा पढ़ल मावारो दिमाग तेज हुआ साईं के तो मजाक है जे करे माजी मालूम जो सबक याद करे वे तो ग्रामर सुखी है समझो बा उस्ताद के 15-20 दिन गुजरिया हराम जो मदरसे मोह सरावा बाजार ते साईं के पुरानी गाड़ी फटफटी हुंदी वे याद के कम सा मां पोय वेठो हो जा मुजी नजर पे जे मां ओयो महीने वारो मास्टर वनी तो जे भज वठी तू मान वाह गो तकी कंदो आबा खैर था मुझे सामो उस्ताद रही पर हो कंदो आ साईं दे ते चाय पियाए बाकी ज़रबत वारी जोर बोला धन जा मामूली गाल जेकरे चाहींदा पयाओ रब जा प्यारा बाना बनजी पऊं रब करीम जा प्यारा बाना बनजी पऊं वली बनजी पऊं अल्लाह तबारक व तआला उहे निशानू कुरान में बयान फरमायूं सूरह फुरकान जो कदर जी आखिर आए कुछ आयत अल्लाह पाक तो कुरान में फरमाए व इबादुर रहमान अल्लज़ीना यमशूना अलल अर्ज़ हौना अल्लाह तो कुरान में फरमाए वली बाने जी प्यारी निशानियां तकबर न करो गुरूर न करो आकड़ न करो मुतबरी न करो अते फरमाए हौना व इज़ा खातबहुमुल जाहिलून क़ालू सलामा निशानी त जाहिल सा बस को कंदो भी कालू सलामा सलाम कोई निकतो विंदो पर अज वरी उबतो जहान आ जेकरे को सवाल करे ना मौलवी जेकरे जवाब न ॾिनो न पोइ हवाल हणंदो जे एड़ो मुला का सवाल कयो जो पगर कढी विदा सनाला जतोई रहमतुल्लाह अलैहि पन्ने वाला बुधाव साईं फरमाइंदा मौलाना अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैहि बुधाइंदा हालांकि कुरान में रब तो फरमाए त सवाल भी एड़ो न कयो जो जवाब में तवा के कावड़ लगी असा एड़ो सवाल गोलींदा न कुरान में न हदीस में जे मिड़ई मुला के गंड जेड़ी अब्दुल्ला चांडो रहमतुल्लाह अलैहि बुधाइंदा नवाज साहब मां तकरीर करे मुझे ट्रेन जी सवारी मिली उस्ताद हुजूर दिन बुधाइंदा त चांडो साहब कावड़ में दो जलाली एड़ो जनो खखर के भीतर वई हमरा के ट्रेन में तकरीर चे मौलाना अब्दुल्ला वहाबी तुआ जे अबा मां आया जैसे मुझे सवाल आ जे सुरवारो कजे न त एड़ी बुधाई न मुझे याद सुरवारो को फायदो दे माना उन कई तनकीद जे मुनसा मुझे सवाल आ जे बकर सवाल जे सुन्नी और सूअर में कड़ो फर्क आ घुरी पियो पादर खाए आबा चांडे साहब जो एक त परे वेठो सूर्या त घणे बुधाई त घणे में सौ थी चांडे साहब सब कुछ भर में वियाय करा ठई गाल समझई बडो आदत वाक माणू ये गाल समझई जे समझा वरी जा जे फरक सिर्फ गिराड़ जो तू सूअरा मा सुनी
जे मुलाकार जे बस कर मोचण सा गाढ़ो न कया यो सवाल सवाल भी को सुर वारो जे मु फायदो थे न या भी वली बाने जी निशानी आ त चार सा पास न कंदो की निशानी केड़ी आ बोल रब जो कुरान हुन वल्लज़ीन यबीतून लिरब्बिहिम सुज्जदन व क़ियामा ती निशानी अल्लाह पाक को फरमाए वली बानो तवा के निदान नमाज में नजर ही लो रुकू में नजर ही लो सजद में नजर ही लो तस्बीह पढ़ंदे नजर ही लो अल्लाह अकबर कबीरा नबी पाक फरमायो जको सुमानी वारी नमाज जमा सा पढ़ंदो पियो आ हिस्सा वारी नमाज जमा सा पढ़ंदो पियो आ हुजूर फरमायो अल्लाह तबारक व तआला सारी रात इबादत में लिखराईंदो आ या भी वली बाने जी निशानी आ त वो जिन्ना जे वेजो हुजूर जी हदीस आ हुजूर फरमायो ज़मानो इंदो नमाज घर थी वेंदी जिन्ना आम थी वेंदी इन नहूसत जे करे अजीब किस्म जूं बीमारियूं थई तो तौर हले तो फसल में बीमारी माल में बीमारी जान में बीमारी चला अल्लाह तबारक व तआला अवा असा के जिन्ना को बचाए एतरी बदमाशी थी चुकी आ उमर कोट जे अंदर सकी मासा जालिम जुल्म कयो आ जुमला दौरान जे काबिल नाहे अल्लाह अकबर कबीरा मां पंजो पान के भी चोंदो पियो आ आलिम गलती करे हाफिज गलती करे मुफ्ती गलती करे जाहिल गलती करे फर्क वा जमीन आसमान जो फर्क आ इमाम आजम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह नजरत कजा एकड़ो शागिर्द दीन पढ़न दे लायो दिसन जो सुहणो आ इमाम मोहम्मद इमाम आजम फरमायो अब्बा दिसन जो सुहणो आ पर्दे में पढ़दो कर 3-4 साल पर्दे में पढ़ियो रात जो टेम आ दियो मरंदो पियो आ रोशनी दे हुजूर जी सुन्नत ज़ाहिर थी पई साईं फरमायो अब्बा हाने वडो थी चुको आ सामो वेही मोहम्मद जो दीन पढ़दो कर मिसाल इन ते आयो माई त पंहिंजे जगह ते एतरी बदमाशी उरूज ते पहुती आ नरो न रखन पियो मिले एडी बदमाशी इमाम आजम अबू हनीफा रहमतुल्लाह अलैह एक जगह तो गुजरिया एटरो वहंदो पियो आ माई आ दिलो पानी जो भरे मथे ते खयो बनो जो ट्रपी लोडो अचियो दिलो किन वारो आ इमाम आजम अबू हनीफा पयो हकल कया अम्मा ख्याल कजाए तिरकी पौंदी दिलो किरी पौनो पानी जाया थी लो अन्ना दिलो जमीन ते करो ना माई के कावड़ाई दिले के लाए बन्ने पे लगायो टुकर बन जियो चौंदी पैया ए इमाम अबू हनीफा मां जकन तिरकी पवा दिलो भी मिली लो पानी भी मिली लो तू ख्याल कजाए उम्मत जो आलमा तू तिरकी पे तको मजी तबाही आ अल्लाह तबारक व तआला समून के न कुधे कम को बचा ए अगते फरमाया इया भी वली बने जी निशानी आ कूड़ी गवाही आखिरी गाल कूड़ी गवाही नदी लो जो बकरी ते कुरान सथरी ते कुरान घोर ते कुरान कूड़ा कसम खणी फबाजू मीलो ओ बनन ते कब्जा करन वाला जमीनू फबाण वाला पिलाट फबाण वाला का देवी दे हिक दी रब दे कोरट में अचणो दी अल्लाह अकबर कबीरा हिंदुस्तान में इलाको आ कांधला ते जो नालो आ पिलाट झेड़ो थी पियो आ मुसलमान चवन पिया ए पिलाड़ो असां जो आ हिंदू चवन पिया ए पिलाड़ो असां जो आ वण जो मुखिया जज के तोंदो पियो आ सही मुसलमान जो आलम आ बोला इलाही बस कांधलवी ज़बान सां गाल कर जे पिलाड़ो मुसलमान जो आ त दिनो से जे असां वणन जो आ त हवाले कयो जज गैर मुसलमान चोंदो पियो आ अजीब किस्म जा माण्हू हो मोहम्मद जे उम्मत जो आलम आ पंहिंजनि जे हक़ सपोर्ट में फैसलो ॾींदो जैसे दुश्मन ज़रूर आ पर कांधलवी जे चपन जे कॾहिं कूड़ जा जुमला न ॿुधाईंदसि एॾा हक़ानी आलम जॾहिं कोरड़ जे कटेड़े में आयो कोरड़ जे कटेड़े में आयो मुसलमान कंडियूं खणी आया हार खणी आया जज पियो तके साईं फरमायो छाजे करे पियो निहारे जे मौलाना हक़ सच जे मैदान में बीठो आ कांधलवी रहमतुल्लाह अलैह दाढ़ी ते हथ रखी करे फरमायो मां मोहम्मद जे दीन के पढ़ियो आ मोहम्मद जी सुन्नत ई न छडी कंधो कपजी वेंदो पर कूड़ निहारे करे चई जस्ताब हक गालाइंदुस जे हक गाला जे जे पिलाड़ ते झेड़ो आ ये पिलाड़ मुसलमान जो कोने पर हिंदुन जो पिलाड़
मुसलमान कावड़ जी किंडियूं किरी पयूं अजीब किस्म जो मौलवी आ जज जे अखन में पानी वयो आहे बि गैर मुस्लिम उथी करे ऐलान के हिंदुओ केस मुसलमान हाराया पर अॼु मोहम्मद जो सलाम बाहर निकरी समूरन कांदलवी रहमतुल्लाह जे हथ ते बैयत करे मोहम्मद जे कलमो पढ़ी सागे उन पिलाड़ मस्जिद जे हक में ऐलान कयो जाते तुझी तलवार तुझी बंदूक तुझो लांचर न पुजंदो उते अखलाक जा घाव ढोरे विझाई अजो आद कयो इंशाअल्लाह असां अमल वारा बणजी पवंदासीं इंशाअल्लाह अवां खे मालूमात आ कि मां मुंड में मिसाल ॾिनो असां जमीयत में कम कयूं था अल्लाह जे रज़ा जे मां असल बुनियादी पण तल के करया सी नो राश मुजी पनो अगला मां बलजादी में पण बेंदो बीठोस मां जर्नल ते के दोस्त काल कई अब इस दाव चढ़े या किरी पई हाराई खटे मां सही अल्हम्दुलिल्लाह सा खटियो आ जमल साहब खबर पई तू हारायो तो असां बा खटियो से हारायो से भी खटियो से असां अल्लाह जे रसूल जे ला पहला असां जमात कम कयूं था अल्लाह जे रज़ा जे ला इंशाअल्लाह जो 28 नंबर ते सखर जी सरजमीन ते असां भी शरीक थी करे रसूलुल्लाह सा मोहब्बत जो सबूत दींदासीं इंशाअल्लाह इन सिंध बाबुल इस्लाम कॉन्फ्रेंस में खत्म नबूवत जा तराना गूंजंदा खत्म नबूवत सिर्फ मुल्लन जो ठीको ना है हर मुसलमान दे फरीजो आ मां एकड़ो मिसाल दींदो आ खत्म नबूवत बदीही मसलो आ खुलल मसलो आ असा इन जे करे बयान न कंदा तो कुरान में साबित कयो जिया हुजूर जो किरदार अखलाक बयान करणो इबादत आ मोहम्मद जी खत्म नबूवत बयान करणो भी इबादत आ अल्लाह तबारक व तआला खत्म नबूवत जो कम जालिमन धाड़ेलन का भी वरतो आ मोहम्मद अमीन उकाड़वी रहमतुल्लाह वाक्यो बुधोंदव यो अताला शाह बुखारी जो वाक्यो ना है मोहम्मद अमीन उकाड़वी रहमतुल्लाह जो वाक्यो आ बेर शरीफ दरगाह ते दौरो भी पढ़ाया कुरान तफसीर भी पढ़ाया उलमा का बुधंदा हो वाक्यो फरमाइंदा असा उकाड़ा में जलसो रखियो से खत्म नबूवत जो कादियान जी रोकियो अब मेहमान वडा त इंतजाम भी उकाड़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा हुकूमत भी कादियान जे सपोर्ट में मुंजी प्याले हाने कादे वणो तो फरमाइंदा मौलविन जो टोलो गडे सिधो नूरे धाड़े लगे वनी बेले में गोले लगे भयो माल नूरा कातिल चोटी जो आ जालिम वडो आ कादियानी कुत्तो के थिंदो आ मुल्क पाकिस्तान सा मुसलमानन जो खत्म नबूवत जो जलसो करन दे साईं फरमाइंदा त पटको बदलो जिस दुलाली बंदूक में सन्ना शाह पर मथे जो लई आयो जी मौलवी साहब तू मुसलमान मां भी त मोहम्मद जो कलमो पढ़ियो जालिम वडो आ पर घबरा न जेकरे हुजूर जी इज्जत जो मसलो आ न वो घबरा न तू बवेहाना जई वनी सुमी पो सुबाने जलसो कजा जेकरे खत्म नबूवत जो प्रोग्राम कादियानी कुत्ता रोके आ त समझ जाए त नूरो जूई छडे साईं फरमाइंदा शाम जो पहर तो बेदिए ते हिक कादियानी जो दरवाजो खड़काए धमकाए खबरदार यो जलसो मुल्लन जो ना है जलसो नूरे धाड़े लजो आ जे मुल्लन जे प्रोग्राम के रोकण जी कोशिश के त दूहे जी धप करे छडींदो माव अब डाढे जे लठ के लोफर को हर को लवाए शरीफ अब लोफर को हर को लवाए शरीफ के को लिफ्टी कोन दे साईं फरमाइंदा सजी रात कादियान के गारियों ठोकियों से पर कोई लड़ी ना आयो वडो अरसो गुजरियो साईं फरमाइंदा दफ्तर में नूरो आयो चेहरे ते सुन्नत हथ में तस्बीह पर मां कोन सुजा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम साईं सुजाणो प्या जे अबा कोन जे कमर तो रखण में सिर्फ हाने मोला का जैसे मां सागो नूरो आया साईं फरमाइंदा वाक्यो बयान करे अखर में पानी वाए वेठो साईं सजी रात तवा कुरान पढ़ियो मां भी मोहम्मद जो कुरान ॿुधियो सजी रात कुरान ॿुधियो पोए पहर में नंढ जी झलकी लगी वई ख्वाब में थे मोहम्मद जो दीदार थियो नबी से मुझे मथे ते हथ रखियो ई पियो लगे जन आसमान में पियो घुमा हुजूर फरमायो गुनहगार ऐबदार कातिल चोटी जो है नूरा अमल एड़ो प्रति अल्लाह अरशन ते राजी थी मोहम्मद रोजे में जेतरो टेम जीरो रहो खत्म नबूवत जो चौकीदार थी करे जिंदगी इंशाअल्लाह असा भी शरीक थी करे इंशाअल्लाह दीन इस्लाम रसूल सा मोहब्बत जो सबूत दीदासे वायदो घणो या थोरो माखे भी काथे पहुचणो आ जेको मां गालायो आ बुधो अल्लाह तबारक व तआला पांजे बारगाई लाई अंदर मंजूर है मकबूल फरमाए मोरन जेड़ा मोर भया मीर मरी जवानन जे जाए थे वेठा चिबड़ चढ़ी अनु दींदा हाउ थंदे से सलाह व्या त सड़ी हकुनाए हकीकत में व्या हाकम भी त खरी सिराज उए थींदा भरी ये सजा का सुभान जा का हमा कमंद न थे थोड़ी गुरिया चाढ़े घर
अक मां अंब न थे तोड़े फुटी झले फर पराओ पंहिंजो न थे तोड़े लुटे देस घर पीर मां परवर न थे तुझे केॾो बि ताक़तवर भिट जो घोट लतीफ चए तोड़े हलियो वञे सर तब साथ ॾिबो सच जो छल करे कुर्ब करीम त मिले कफन सरी नाहे साप गंढ जी खणे एॾी तो तूं भरी आहीं तोर तिकर जियां सदाई शेर वरी भुलियो आ भोतार पींदे भव में भुरी पहिरियां ॾिस पाण पुनल वियो आ गुनाहनि मंझि घिरी वञे न मुफ्त में मरी कॾहिं तो ऐब बासीअ जा जमीयत जान बाज़नि जी जमात आ हक़ीक़त में इहा अल्लाह वारनि जी अमानत आ हक़ीक़त में जमीयत जे जवाननि जा ॾिसी जज़्बा ठरी वेंदे सुता शींहं पियो जाॻाए पया जाॻी खरी वेंदे ज़िंदगी बाक़ी मुलाक़ात बाक़ी वमा अलैना